अस्सलामुअलैकुम गति टीवी न्यूज़ सां गॾु मां फौज़िया एजाज़। सभ खां पहिरियां हेडलाइन। बलूचिस्तान जे इलाक़े पंजगोर ऐं रोशकी में सिक्योरिटी फोर्सिस ते हमला नाकाम। 15 दहशतगर्द मारिजी विया। पाक फौज जा 4 जवाननि शहादत माणी। घरू मामलनि जे वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद वाक़े जी मज़म्मत कंदे चयो आहे त दहशतगर्दनि जे हमले खे नाकाम बणाइण ते हू सिक्योरिटी फोर्सिस खे भेटा पेश करे थो। संदसि चवण आहे त सिक्योरिटी फोर्सिस दहशतगर्दनि सां मुक़ाबिलो करण जी सलाहियत रखे थी। सिक्योरिटी फोर्सिस दहशतगर्दनि खे नापाक इरादनि में कामयाब थियण न ॾींदी। घरू वज़ीर मूजिब पाक फौज दहशतगर्दी ख़िलाफ़ वॾी कामयाबी हासिल कई आहे। 4 खां 5 दहशतगर्द फोर्सिस जे घेरे में आहिनि। रोशकी में 9 दहशतगर्द मारिजी विया। पाक फौज जा 4 जवान शहीद थिया। पंजगोर में 6 दहशतगर्द मारिजी विया। वज़ीर आज़म पारां नौशकी में हमलो नाकाम बणाइण ते सिक्योरिटी फोर्सिस खे भेटा पेश। पंहिंजे ट्वीट में वज़ीर आज़म चयो आहे त दहशतगर्दनि जो हमलो नाकाम बणाइण ते सिक्योरिटी फोर्सिस खे हू सलाम पेश करे थो। बहादुर फौज पंजगोर में दहशतगर्दनि जे हमले खे नाकाम बणाए छॾियो। सॼी क़ौम पाक फौज सां गॾु बीठल आहे। पाक फौज क़ौम जी हिफ़ाज़त लाइ मुसलसल क़ुर्बानी ॾेई रही आहे। गवर्नर सिंध जी नौशकी ऐं पंजगोर में सिक्योरिटी फोर्सिस ते दहशतगर्दनि जी मज़म्मत। संदसि चवण आहे त दहशतगर्द कार्रवायूं क़ौम जा हौसला कमज़ोर नथियूं करे सघनि। इस्लामाबाद हाई कोर्ट जो वॾो फ़ैसिलो। जजिस कामोरन ऑफिसरनि लाइ ख़ासि सेक्रेटरिज़म प्लान जे स्कीम गैर आइनी करार। इस्लामाबाद हाई कोर्ट फ़ैसिलो ॾींदे चयो आहे त F12, F14 ऐं F15 जी स्कीम गैर आइनी, गैर क़ानूनी ऐं आम मुफ़ादनि जे ख़िलाफ़ आहे। रियासत जी ज़मीन इशाफ़िया लाइ न रुॻो अवामी मुफ़ादनि लाइ आहे। जस्टिस अतहर मिनल्ला ऐं जस्टिस मोहसिन अख्तर कियानी महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अदालत फ़ैसिले में चयो आहे त जज कामोरा पब्लिक ऑफिस होल्डर आम मुफ़ादनि ख़िलाफ़ ज़ाती फ़ाइदे जी पॉलिसी ठाहे नथा सघनि। जज कामोरा स्टेक होल्डर्स यानी अवाम जी ख़िदमत लाइ आहिनि। फेडरल गवर्नमेंट एम्प्लॉइज़ हाउसिंग अथॉरिटी आइन ख़िलाफ़ का बि स्कीम जोड़े नथी सघे। अदालती सेक्रेटरी हाउसिंग खे फ़ैसिलो 2 हफ़्तनि अंदरि काबीना जे साम्हूं रखण जो हुकुम ॾींदे चयो आहे त उमेद आहे त काबीना 4 सेक्टर्स बाबति आम मुफ़ादनि तहत पॉलिसी जोड़ींदी। वज़ीर आज़म इमरान ख़ान 4 ॾींहनि जे दौरे ते चीन रवानो। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी, वफ़ाक़ी वज़ीर असद उमर, फवाद चौधरी, नाणे वारो वज़ीर शौकत तरीन ऐं सलाहकार अब्दुल रज़ाक दाऊद ऐं सलामती सलाहकार मोईद यूसुफ वज़ीर आज़म सां गॾु चीन रवाना थी विया। इमरान ख़ान चीनी सदर शी जिनपिंग सां मुलाक़ात कंदो। सरमाई ओलंपिक्स जे इफ़्तिताही तक़रीब में शिरकत कंदो। पाकिस्तान में महांगाई वधी रही आहे। करंट अकाउंट खसारो वधी रहियो आहे। आलमी मालियाती इदारे IMF चयो आहे त पाकिस्तान सां आर्टिकल 4 तहत ॻाल्हियूं ख़तम थी वयूं आहिनि। एग्जीक्यूटिव बोर्ड पाकिस्तान लाइ $1 अरब जी किस्त जारी करण जी मंज़ूरी ॾिनी आहे। पाकिस्तान खे $6 अरब कर्ज़ सां $3 अरब मिली चुका आहिनि। इदारे मूजिब हुकुम जा क़दम मुनासिब आहिनि। माशी सुधारनि सां रोज़गार जा नवां मौक़ा पैदा थींदा। कर्ज़ ते हलंदड़ हुकूमत रोज़ानो 17 अरब रुपयनि खां वधीक कर्ज़ वठी रही आहे। पीपुल्स पार्टी जी नाइब सदर सेनेटर शीरी रहमान चयो आहे त हुकूमत IMF जा न क़बूलण जोगा शर्त तस्लीम कया। PTI हुकूमत सिर्फ़ 3 सालनि अंदरि कर्ज़नि में 60% इज़ाफ़ो कयो। मौजूदा हुकूमत 20.7 खरब रुपयनि जो कर्ज़ वरितो आहे। $1 अरब जी किस्त लाइ अवाम ते अरबे रुपयनि जा टैक्स लॻाया विया। शीरी रहमान मूजिब जेका पार्टी IMF वटि न वञण जी सियासत कंदी हुई, उन जा वज़ीर अॼु कर्ज़ मिलण ते ख़ुशि थी रहिया आहिनि। हुकूमत में अचण खां अॻु चवंदा हुआ त किस्तो
वञी छॾींदा। हाणे हर हुकूमती नुमाइंदे जे हथ में किस्तो आहे। $1 अरब कर्ज़ मिलण ते जश्न न पर अफ़सोस करण जी ज़रूरत आहे। उमर सिंह जे रद्द कयल टोले सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कई। 27 मार्च ते बिलावल भुट्टो जो लॉन्ग मार्च नालाइक वज़ीर आज़म खे घर जो रस्तो ॾेखारींदो। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त इमरान ख़ान मूजिब वटि मईशत जा माहिर आहिनि, पर इहे सभु करप्शन जा माहिर निकिता। हाणे इमरान ख़ान भंग सां मुल्क जी मईशत ठीक कंदो। नाले मातल सिहत कार्ड क़ौमी ख़ज़ाने ते 45 अरबनि जो धाड़ो आहे। इमरान ख़ान पंहिंजे अस्पताल जे करे सरकारी अस्पतालुनि खे ख़त्म करणु चाहे थो। इमरान ख़ान नंढड़ी चोरी न पर अरबे रुपयनि जो धाड़ो खणण जो माहिर आहे। सिंध सरकार वफ़ाक़ खां पोल्ट्री एसोसिएशन खे घटि क़ीमत ते कणिक ॾियण वारे मामले ते JIT जोड़ण जो मुतालबो करे छॾियो। सूबाई वज़ीर इस्माइल राहू चयो आहे त अवाम खे खाइण लाइ अटो न पियो मिले ऐं न ऐलनि कणिक सस्ती अघ ते पंहिंजे ATMs हवाले करे छॾी। मामले ते JIT जोड़े इमरान ख़ान जे हुअनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। कणिक सस्ते अघ ते ॾेई मुल्की नाणे खे 1351 मिलियन रुपयनि जो नुक़सान पहुचाए वियो। पाकिस्तान में कोरोना विघे वधीक 45 मरीज़ हयाती विञाए वेठा। NCOC मूजिब गुज़िरियल ॾींहुं सॼे मुल्क में 59,786 माण्हुनि जा नमूना वरिता विया। वधीक 5,830 नवनि केसनि जी तस्दीक। कोरोना वायरस जे हाकारी केसनि जी शरह 9.75% रही। मुल्क जे वॾनि शहरनि में कोरोना जो ज़ोर ख़त्म थियण लॻो। नंढनि शहरनि में कोरोना जा केस वधण लॻा। 24 कलाकनि दौरान पेशावर में कोरोना केसनि जी शरह 25%, कराची में 17%, कोयटा में 13%, इस्लामाबाद में 8% ऐं मुज़फ़राबाद ऐं बियामीर में 39% रिकॉर्ड कई वई। कोयटा में कोरोना केसनि में वाध बावजूद माण्हू SOPs जी पाबंदी करण खां इनकार। शिकारपुर वेझो मुबैना पुलिस मुक़ाबले में हिकु ॾोहारी मारिजी वियो। पुलिस मूजिब गढ़ी तेगू जो कचे में धड़ियल ऐं पुलिस में मुक़ाबले दौरान बदनाम ॾोहारी हीरुद्दीन तेगियानी मारिजी वियो। मारिजी वेले जे कब्ज़े मां हिकु सिंगल बैरियल बंदूक हथ कई वई। ॾोहारे जो क्रिमिनल रिकॉर्ड ज़िलनि खां तलब कयो वियो आहे। घोटकी में ट्रालर जो चिंगचीअ खे टक्कर। हिकु ॼणो फोत। न्यू बस टर्मिनल वटि ट्रालर चिंगची रक्षा खे टक्कर हयो। हादसे में 18 वरे जो चांद थड़े ते दम ॾिनो। हिकु नीगर ज़ख़्मी थियल नादिम दायो खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। हैदराबाद में ॿाड़ी खे अगवा करण जी कोशिश। हिकु जाबदार गिरफ़्तार। होसली थाणे जे हद अस्कराबाद में जाबदार राजू मेघवाड़ मुबैना तौर 7 वरे जी शिनाज़ राई खे अगवा करण जी कोशिश कई। रड़ियुनि ते खेसि बचाए वियो। नीगर जी माउ जो चवणु आहे त जवाबदार शहनाज़ खे ॿाचके में विझी खणी वञी रहियो हो त हुन रड़ियूं कयूं। वाक़े जो केस दाख़िल। जाबेची में पंपिंग हाउस जे केनाल मां नौजवान नारी जो लाश जी सुञाणप घारो जे रहवासण ज़ैनब ख़ातून तौर थी। ज़रियनि मूजिब नारी 3 ॾींहं अॻु KDA केनाल में टपो ॾेई आपघात कयो हो। गॾियल अरब रियासतनि दुश्मननि जा 3 ड्रोन किराइण जी दावा करे छॾी। होसी बागिन छिकताइण बाद 2 हफ़्तनि अंदरि गॾियल अरब रियासतनि
ते हमले जो टियों वाक़ियो गॾियल अरब रियासतनि जे बचाव वारी वज़ारत चयो त गैर आबादी वारनि इलाक़नि में नार वारनि मुल्कनि जी फ़िज़ाई हदुनि में दाख़िल थियण वारा 3 ड्रोन्स रोके तबाह कया विया। अमेरिका गाइडेड मिसाइल बरदार जंगी जहाज़ ऐं जदीद वेढ़ाक जहाज़ गॾियल अरब रियासतनि में बीहारण जो ऐलान करे छॾियो। कराची में तेज़ हवाऊं खुलण शुरू 30 किलोमीटर फी कलाक जी रफ़्तार सां हवा घुली रही आहे। रात देर जो हवाउनि जी रफ़्तार में वाध जो इम्कान। शहर में लॻल बिल बोर्ड्स ऐं साइन बोर्ड बि न हटाया विया। मौसमियात खाते मूजिब कराची में हवा जी रफ़्तार 35 खां 40 किलोमीटर फी खुलियल हंधनि में 50 किलोमीटर ताईं पहुची सघे थी। तेज़ हवाउनि जो सिलसिलो सुभाणे मंझंदि ताईं जारी रहंदो। सीउ बि वधण जो इम्कान। शहीद बेनज़ीर भुट्टो ऐं अॻूणे सदर ऐं पीपल्स पार्टी जे शरीक चेयरमैन आसिफ अली ज़रदारी जी नाणी पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी भेण आसिफा भुट्टो ज़रदारी अॼु पंहिंजी 29 सालगिरह मल्हाए रही आहे। मदाहनि पारां सोशल मीडिया ते शहीद बेनज़ीर जी नियाणीअ खे वाधायूं ॾियण जो सिलसिलो जारी आहे। गंबर जे ख़ानगी मेडिकल सेंटर में सोभे देरो वासण औरत हिक ई वक़्तु 4 ॿारनि खे जनम ॾिनो। डॉक्टर मूजिब सोभो देरो जे रहवासी जमील अहमद मंगड़चो जी घरवारी हिक ई 4 नियाणियुनि जनम ॾिनो आहे। 4 नियाणियूं ऐं संदसि माउ सिहतमंद आहे।